शाहपुर जहानिया में रोड हादसे में जख्मी थियल पहलवान गुल दाहिरी मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। हुकूमत ओड़े सकाफ़त खाते तरफ़ां न त संदसि इलाज करायो वञे थो, न वरी संदसि का माली सहायता कई थी वञे। चौदगी जे ॻोठ मुआछोरा वासी लतीफ़ ऐं कलंदर अवॉर्ड माणल सिंध जो नामवर मल्ह पहलवान गुल दाहिरी 1 महीनो अॻु रोड हादसे में सख़्त ज़ख्मी थियण वारे इलाज जो ख़र्च न हुअण सबबि अलील हालत में घर अंदरि बिस्तरे ते बेयारो मददगार पियल आहे। मलाखड़े जी पहलवानी सां गॾु ज़मीन जा 4.5 मण वज़नी पत्थर पंहिंजे कुल्हे ते खणी जिस्मानी सघ जो मुज़ाहिरो करे पाण मञराईंदड़ पहलवान गुल दाहिरी जी सकाफ़त खाते बि का साड़ नाहे लधी। पहलवान जे भाइरनि गुल हसन दाहिरी, बचल दाहिरी, अली नवाज़ दाहिरी ऐं दिलबर दाहिरी चयो त असां ग़रीब आहियूं। ज़ख्मी भाउ जे इलाज ते घर जो अलाह तलाह विकिणी छॾियो आहे। वसाहर इलाज करायो पर बेहतरी नाहे आई। हुननि जो त डॉक्टरनि जो चवणु आहे त लाॻीते इलाज सां भाउ मुकमल सिहतयाब थी सघे थो, पर इन लाइ वॾो ख़र्च ॾसियो पियो वञे जंहिंजी असांजी हैसियत ई नाहे। पहलवान जे भाइरनि सिंध सरकार, सकाफ़त खाते ऐं सरहदी वारनि खे अपील कंदे चयो त सिंध जे सकाफ़ती रांदि मलाखड़े खे ज़िंदगी अर्पींदड़ भाउ हिन वक़्तु ज़िंदगी ऐं मौत जे बिवाडे ते बीठल आहे। ख़ुदा रा भाउ जे इलाज में मदद कई वञे।